नाज़रीन अवां बुलेटिन में अहम खबर शेयर पिया कयूं त मुखालिफ धुर अगवान राजा रियाज़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां निगरान वज़ीर आज़म लाइ अनवारुल हक काकर जे नाले ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। मुखालिफ धुर अगवान ऐं वज़ीर आज़म विच में निगरान वज़ीर आज़म जे नाले ते मुलाक़ात थी। मुलाक़ात में बलूचिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ सेनेटर अनवारुल हक काकर जे नाले ते इत्तफ़ाक़ कयो वियो। मुखालिफ धुर अगवान राजा रियाज़ चयो आहे त सेनेटर अनवारुल हक काकर निगरान वज़ीर आज़म हूंदो। इत्तफ़ाक़ थियो हो त निगरान वज़ीर आज़म नंढे सूबे जो हूंदो। नाज़रीन अवां बुलेटिन में एक भेरो ॿीहर अहम खबर शेयर पिया कयूं त मुखालिफ धुर अगवान राजा रियाज़ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां निगरान वज़ीर आज़म लाइ अनवारुल हक काकर जे नाले ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। मुखालिफ धुर अगवान ऐं वज़ीर आज़म विच में निगरान वज़ीर आज़म जे नाले ते मुलाक़ात थी। मुलाक़ात में बलूचिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ सेनेटर अनवारुल हक काकर जे नाले ते इत्तफ़ाक़ थियो। मुखालिफ धुर अगवान राजा रियाज़ चयो आहे त सेनेटर अनवारुल हक काकर निगरान वज़ीर आज़म हूंदो। इत्तफ़ाक़ थियो हो त निगरान वज़ीर आज़म नंढे सूबे जो हूंदो।